खिपरो PS 41 NA 209 ते GDA उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राजड़ ऐं मोहम्मद ख़ान जुणेजो पारां UC खोड़ीअ समेत दिल शाख ते वर्क कया। अवाम पारां हर हंधि गुलनि जी वर्खा करे भेज बागारे जे नारनि सां आजियां कई, जॾहिं त ॻोठ काज़ी जान मोहम्मद चंड जे 200 खां वधीक रहवासियुनि विकियो चंड, अशरफ चंड, ख़ालिद चंड, डॉक्टर मेवो भील, बीरबल भील, लाखो भील जी अॻवानी में GDA अॻवान उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राजड़ वधीक मोहम्मद ख़ान जुणेजो सां मुलाक़ात करे PP सां पुराणा लाॻापा ख़त्म करे GDA में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। शमूलियत कंदड़ विकियो चंड ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त PP ॿोॾुनि में असांखे अकेलो करे छॾियो हो। पाणी कढण लाइ इंचार्जनि खे पाणी कढण लाइ मिलंदड़ तेल बि विकिरो कयो। इमदाद पाण खाई विया, इन करे PP खे अलविदा कयूं था। GDA उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राजड़ चयो त अवाम PP जे करप्शन मां बेज़ार आहे, उन करे GDA में शमूलियत कई आहे। GDA उम्मीदवार मोहम्मद ख़ान जुणेजो चयो त चंड बिरादरी असां ते एतमाद कयो आहे, उन जे एतमाद ते पूरो लहंदासीं। जॾहिं त GDA काफ़िलो मलूक महर, ग़ुलाम मोहम्मद खाड़त, सैयद असलम शाह समेत खोड़ीअ में कॉर्नर गजाणू करे वोटनि लाइ अपील कई। इन मौक़े ते GDA अॻवान ख़ुदा बख़्श दर्स, मोहम्मद इस्माइल दर्स, नानो दस्तगीर, मंठार राजड़, पांधी राजड़, ख़लीफ़ो वली मोहम्मद पहुड़, ख़लीफ़ो मोहम्मद रहीम हिंगोरो, यूसुफ काइम खानी ऐं ॿिया गॾु हुआ। अली भर अच्छी तारीख़ हिम्मत करे जीजे कामयाब कंदा। तारो निशान है सूबाई ते क़ौमी ते वधीक हिक ॿिए खे ॼाणो सुञाणो इंशाल्लाह भेज पगार जो असां ते आहे। इंशाल्लाह गॾिजी कमु कंदा इंशाल्लाह। उनखे न करण ॾिना विया, ठीकु आहे, उहो बि पाण सां गॾु आहे। ऐं तक़रीबन ॾाढा हींअर 4 महीना बरसाति वसी जेके दोस्तनि UC ॿोॾी में जेके इंचार्ज कया, ऐं साजिया मरी खां इहो थो पुछणु चाहियां त जेके तो इंचार्ज कया त 4 महीना बरसाति वसी पे, हिन जा को पाणी आहे, को क्रेन आहे, को वेटरनरी डॉक्टर आहे, को मच्छर दवा आहे, को इंजोज़ आहे, का कोन आई। उन्हनि जेको असांजी सार कोन लधी, 4 महीना बरसाति वसी विया, असां पंहिंजे पाण कीधे आहे ख़र्च करे पाणी कढायो, असां सुयूं हणायूं, वेटरनरी डॉक्टर असांखे कुझु कोन आयो। ऐं UC ॿोॾी असांखे असां पाण खटराई, असांखे इहे बेवा। इंशाल्लाह असां जेको आहे सो पीपल्स पार्टी खे छॾे सो जमायत में आहियूं ऐं जमायत में रहंदासीं ऐं जेको आहे हर कुर्बानी ॾियण लाइ असां तयारु आहियूं इंशाल्लाह। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।